नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां चौधरी कैसर महमूद और चौधरी कामरान अली सां ताज़ियत जो इज़हार किया है। अवां खे आगाह कयूं, बिलावल भुट्टो ज़रदारी चौधरी कैसर महमूद सां संदसि वालिदा के लाडाणे ते ताज़ियत कई है। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अवां जे दुख में बराबर जा शरीक आहियूं। अल्लाह ताला अवां खे सब्र अता फरमाए। खबर अवां खे ॾियूं पिया। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां चौधरी कैसर महमूद और चौधरी कामरान अली सां ताज़ियत जो इज़हार किया है। बिलावल भुट्टो ज़रदारी चौधरी कैसर महमूद सां संदसि वालिदा के लाडाणे ते ताज़ियत कई है। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अवां जे दुख में बराबर जा शरीक आहियूं। अल्लाह ताला अवां जे सब्र अता फरमाए। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां चौधरी कैसर महमूद और चौधरी कामरान अली सां संदसि वालिदा जी वफ़ात ते ताज़ियत जो इज़हार किया है। बिलावल भुट्टो ज़रदारी चौधरी कैसर महमूद सां संदसि वालिदा के लाडाणे ते ताज़ियत जो इज़हार किया है। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अवां जे दुख में बराबर जो शरीक आहियां। अल्लाह ताला अवां खे सब्र अता फरमाए।